कश्मीर मां ख़बर ॾींदा हलो त SHO कश्मीर गुलाम अब्बास संदराणी पारां डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब रजिस्टर्ड पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे इंकशाफ़ कयो वियो त मुग़वी सोहबत नाइच जी बाज़ियाबी कश्मीर पुलिस जे आला ऑफिसरनि ख़ुसूसन SSP कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं SHO मोहम्मद आशिर जी ख़ासि हिदायतुनि ते अमल में आई आहे। सवालनि जे जवाब में गुलाम अब्बास संदराणी चयो त मुग़वी अहद छॾण बाबति पिणु कोशिशूं जारी आहिनि ऐं हू बि जल्द बाज़ियाब करे वारसनि हवाले कयो वेंदो। हिन वधीक चयो त संदसि पहिरीं तरजीह शहर अंदरि अमन अमान क़ाइमु रखणु ऐं अवाम जी जान व माल जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइणु आहे। संदसि चवणु हो त अमन क़ाइमु करण लाइ सिर्फ़ु पुलिस न पर अवाम ऐं सहाफ़ती बिरादरी जो ताउन बि लाज़मी आहे, जीअं गॾिजी समाज दुश्मन अनसरनि जो मुक़ाबिलो करे सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।